अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ या मीठालपुर आऊँ खड़ी आया इंतहाई कीमती वीडियो। ये वीडियो इंतहाई कीमती है। हर सिंधी वट ही वीडियो उन टाइम लाइन ते हुजण ज़रूरी है, छाकाणि ही इंतहाई कीमती वीडियो है। ये गूगल मैप ज़रिए मूं वीडियो रिकॉर्ड कई है। 1991 में एक ठा थियो बैनल सूबाई छा हो पंजाब ऐं ॿियनि सूबनि विच में। इहा रड़ घोड़ा वावेला हुई त बोडूं अचनि थियूं, पाणी घणो थो थिए, केॾांहुं वञे, छा कजे, बोडूं थियूं अचनि। उन खां पोइ 1991 में ठा कयो वियो त इंडस रिवर सिंधु दरिया में जॾहिं पाणी घणो ईंदो त चश्मा झेलम लिंक कैनाल ठाहियो वेंदो। उन मां पाणी खे एक्स्ट्रा पाणी खे जॾहिं बि बोडूं ईंदियूं तॾहिं, अदरवाइज़ जॾहिं बोडूं ईंदियूं त उहो पाणी हितां लिफ्ट करे झेलम कैनाल में विधो वेंदो। हितां ॾिसी सघो था त मथे पासे जेको पाणी आहे साओ सिंधु दरिया ही चश्मा झेलम लिंक कैनाल आहे, जेको इन बुनियाद ते कढियो वियो त ही सिर्फ़ु बोडनि में 8 साल 10 साल 12 साल जॾहिं बि बोड आई तॾहिं ई वायो वेंदो। पर हिन वीडियो में तव्हां ॾिसी सघो था त ही पाणी सां भरियल आहे ऐं ही 12 ई महीना वहे थो। 12 ई महीना वहे थो। इन जो मतिलबु जॾहिं पंजाब सूबो सिंध जे रिवर मां चोरी करे थो पाणी, ही चश्मा झेलम लिंक कैनाल आहे जेको झेलम रिवर में वञे थो। ही तव्हां ॾिसी सघो था। ही इंतहाई कीमती वीडियो आहे। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त ही ज़रूरु पंहिंजी टाइम लाइन ते रखो। ही आम माण्हुनि खे शायदि घटि नॉलेज में ॻाल्हि हूंदी त ही कैनाल सिर्फ़ु इन बुनियाद ते ठाहियो वियो त जॾहिं बोडूं ईंदियूं पोइ 50 सालनि खां पोइ बचे, कॾहिं बि जॾहिं बि बोडूं ईंदियूं तॾहिं ई वायो ईंदो। पर बदकिस्मती इहा आहे त पंजाब पंहिंजी होॾ ॾेखारे मुसलसल इन रिवर खे, इन लिंक कैनाल खे वाहे रखियो आहे।